लूज़ आ पर जेतिरे क़दर ॾिठो थो वञे त सराड़ी भरिसां ॻोठ हसन जमाली में अल रऊफ़ क्रिकेट ग्राउंड में फाइनल क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें शेरखान जमाली 11 ऐं संजर जमाली 11 टीम जे विच में फाइनल मुक़ाबिलो थियो। फाइनल मुक़ाबले में पहिरीं टॉस संजर जमाली 11 खटे वरिती, जेका 10 ओवरनि में 87 स्कोर ठाहे 88 स्कोर जो शेरखान जमाली 11 खे हदफ़ ॾिनो, जेका चेस करण में नाकाम रही। फाइनल क्रिकेट टूर्नामेंट में वॾे अंग में शाइक़ीननि शिरकत कई। टूर्नामेंट में रांदीगरनि ऐं शाइक़ीननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त टीम जे तरफ़ां ऐं संजर जमाली जी टीम जे तरफ़ां अल दुबई ग्राउंड यानी कि अल रऊफ़ ग्राउंड ते शाहजहान शहरयार ऐं दुबई जे तरफ़ां रखरायो वियो। ख़ैर मोहम्मद बि हिन में वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। जहांगीर जेको हिन वक़्त में असां वटि मौजूदु न आहे, तमामु बहितरीनु टूर्नामेंट रहियो। हिन टूर्नामेंट जो फाइनलिस्ट त जीअं रखरायो हो उहो ई रहियो। तमामु बहितरीनु बॉलिंग कराई वई उन जे तरफ़ां, जंहिंमें ख़ैर मोहम्मद मूं सां गॾु बीठो आहे। हिन जेको 7 ओवर कढियो, ॾाढो महत्वपूर्ण ओवर हुयो। ओॾीमहिल ज़रूरत हुई त बॉल बीट कया वञनि ऐं वे लेफ्टी प्लेयर जेको हुननि जो बैकबोन सम्झो थो वञे शेरखान जमाली जो। अॼु फाइनल में हाणे जेके संजर जमाली जी टीम ऐं शेरखान जमाली जी टीम पुगी, हुन जा ॿ बहितरीनु बॉलर हुननि वटि हुया, 2 बहितरीनु बॉलर हुननि वटि हुया। उन्हनि तमामु बहितरीनु बॉलिंग कराई, 86 ते महदूद रखियो उहो शेरखान जमाली जी टीम, ऐं इहा उमेद रखी करे बॉलिंग कराई संजर जमाली वारनि त शायदि आमिर ऐं ख़ैर मोहम्मद बहितरीनु बॉलिंग कंदा ऐं असांजी टीम खे फाइनलिस्ट करार ॾींदा। उहो मुज़ाहिरो बि उन ॿिन्हिनि बॉलरनि कयो। टोटल 9 ॻोठनि जूं 9 टीमूं अला रखियो मुगेरी सहतो जमाली जूं 2 टीमूं, शेरखान जमाली, हसन जमाली, संजर जमाली, अला रखियो जमाली। आख़िर फाइनल में शेरखान जमाली ऐं संजर जमाली पहुतियूं, जिन जो विनर संजर जमाली रही। ऐं शानदार कारकर्दगी निज़ाम जमाली जेको फाइनल जो मैन ऑफ द मैच रहियो, उन जे बदौलती टाफी सां खटी आहे। बहितरीनु बैट्समैन शहरयार, हसन जमाली जो शहरयार जेको बेस्ट बैट्समैन ऐं बॉलर रहियो जमाली। ही रऊफ़ स्टेडियम में जेको टूर्नामेंट थियो, जंहिंमें 9 टीमनि हिसो वरितो। 9 टीमनि मां जंहिंमें अला रखियो मुगेरी, अला रखियो जमाली ऐं हाजी खान जमाली, हसन जमाली, सहतो जमाली जूं 2 टीमूं, हिकु शेरखान जमाली ऐं हिकु टीम संजर जमाली जी, जेके फाइनल में पुगियूं शेरखान जमाली ऐं संजर जमाली। ऐं अॼु ही विनर थियो आहे संजर जमाली, जेको ही कप इन ग्राउंड में खटियो वेठो आहे। हम थोरा ई तो आहियां असांजे नूर हसन जमाली जो चाहे ज़री ज़मीन मां हे असांजे ग्राउंड जी शिकिल में हिकु ज़री ज़मीन ॾी असां ते वॾो एहसान कयो ऐं हुनजी हिमत अफ़ज़ाई सां असांखे टूर्नामेंट करायो, जंहिंजे हुनजे फर्ज़नि असांजी तमामु हिमत अफ़ज़ाई कराई। ऐं मां थोरा ई तो आहियां पंहिंजे बॉलरनि, ख़ासि करे आमिर, निज़ाम, ख़ैर मोहम्मद जो, जंहिं तमामु बहितरीनु पंहिंजे बॉलरनि जो, जिन जी मां केतिरी बि सारा कयां तमामु घटि आहे, जिन में ख़ासि करे निज़ाम, अकरम, आमिर, ख़ैर मोहम्मद, जिन संजर जमाली खे अॼु ही हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे कप खटे करे। जी असां अॼु तमामु वॾो हिकिड़ो टूर्नामेंट थियो, जंहिंमें तक़रीबन 8 खां 10 टीमनि हिसो वरितो ऐं तमामु वॾी ख़ुशी थी, जंहिंमें सेमीफाइनल ऐं फाइनल जेको आख़िरी मरले में पुॻो संजर जमाली ऐं शेरखान जमाली जे विच में थियो, जंहिंमें अॼु वॾी कोशिशि खां पोइ असां अॼु विन कयो आहे। असांखे तमामु वॾी ख़ुशी आहे, असांजे लाइ ईद जहिड़ो माहौल। रऊफ़ जमाली जिन नाले सां क्रिकेट ग्राउंड ही आहे, जिथे 9 टीमनि शिरकत कई। संजर जमाली ऐं शेरखान जमाली जे विच में जेको फाइनल खेॾियो वियो, जेको संजर जमाली खटियो। टूर्नामेंट जा बहितरीनु बैट्समैन शहरयार जमाली ऐं फ़हीम जमाली ए रहिया। क्रिकेट टूर्नामेंट में टोटल 9 टीमनि हिसो वरितो, जंहिंमें 2 टीमूं फाइनल में पहुतियूं ऐं टूर्नामेंट जे आख़िर में बहितरीनु परफॉर्मेंस करण ते ॿिन्ही टीमनि जे रांदीगरनि खे मेडल पाराया विया। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध टीवी न्यूज़, सराड़ी। मेडल पाईंदो शहरयार जमाली, निज़ाम ऐं दुबई साहब ताड़ियूं थी वञनि। फाइनल